त हू शक कंदा। बाबा त साईं कातिल बि मिली वियो। मिंट में सब्र कोन कंदुसि। फैसले जी तारीख़ वठो। हिकिड़े असां उन्हनि सां हिकिड़ी ॻाल्हि कई, जेसि ताईं सोडल खे मां लेटाईंदुसि न तेसि ताईं मूंखे आराम न ईंदो। बाबा साईं न ईंदो। रह सके चई ॿ टे माण्हू जो बाबा साईं त कातिल मिली वियो आहे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन ऐं नादरीन। ड्रामा सीरियल दुलाब जी अचण वारे एपिसोड में आख़िर पीरल जो छा थींदो? पीरल खे वाक़ई हाणे शाहनवाज़ ख़ान वराए छॾींदो या वरी इन्ही खे सोडल छॾाइण में कामयाबु थींदो? छा सोडल खे ख़बर बि पवंदी त पीरल शाहनवाज़ ख़ान वटि क़ैद आहे? दोस्तों इन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। अॼु तव्हांखे ज़बरदस्त अपडेट्स ॾियण वारो आहियां। दोस्तों पहिरियों दोस्तों हाणे मां ॿुधायां त शाहनवाज़ ख़ान इहो चाहे थो, अगरि हिकिड़ो चकर हिन जो फ़ैसिलो थी थो वञे, अगरि सोडल खे कातिल मिली थो वञे, यानी ककर वारा इहो कातिल पेश कंदा, अगरि इहे ठही था वञनि, संग चटी ॾियनि था, पोइ इन जहिड़े खे वधाइण जो हिकिड़ो ॿियो तरीक़ो आहे त पीरल खे मारे ऐं जेको आहे इहो वरी खून वञी ककर ऐं रहज़न वारनि जे दर ते उछलाईंदासीं ऐं सोडर खे चवंदासीं तुंहिंजे सोडर खे हिननि मारियो आहे। वरी झेड़ो वधी वेंदो। पीरल खे फ़िलहालु शाहनवाज़ ख़ान कान छॾंदो, इहो क़ैदी हूंदो ऐं सोडल इन जे बदिले में कमदार खे अचण वारी किस्त में कुटको ॾेई वेंदो, पुछंदो त किथे आहे पीरल, लेकिन कमदार चवंदो मूंखे ख़बर न आहे। इन जे करे कमदार वञी ॻाल्हि कंदो रईस खे त मूंखे जेको आहे न कुटको ॾेई वियो आहे सोडल, माण्हू ॾे त मां पलांद वठां। हू चवंदो कुझु सबिर कर, चुप कर, तो इहो तुंहिंजो प्लान थी वेंदो, असां पीरल मां कढंदासीं। ऐं पीरल लाइ फ़िलहालु ख़ैर जी ख़बर न आहे अचण वारनि किस्तनि में, ऐं इहो क़ैदी रहंदो ऐं सोडल परेशान रहंदो त काॾे वियो। ऐं शाहनवाज़ ख़ान वरी चवंदो त मंसूर ख़ान इन खे क़ैद करायो हूंदो, मंसूर ख़ान जी ॻिची में विझंदो इहो सोडल खे।